अस्सलाम वालेकुम अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं खानपुर महर मां। खानपुर महर वेझो पुलिस जो जुआ जे अॾे ते छापो, 5 ॼणा गिरफ़्तार, 1 फरार ऐं केस दाख़िल। खानपुर महर पुलिस लुंड बाज़ार भरिसां हलंदड़ जुआ जे अॾे ते छापो हयो। कार्रवाई दौरान पुलिस 5 ॼणनि अला रखियो मलिक, नंगर मलिक, जमशेर मलिक, कमालदीन सियाल, अमीर बख्श सियाल खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो, जॾहिं त 1 ॼणो फरार थियण में कामयाब थी वियो आहे। पुलिस कार्रवाई दौरान 3 मोबाइल फोनूं, 1000 रोक रक़म ऐं ताश जा पता पिण हथ करे वरिता आहिनि। होॾां खानपुर महर पुलिस सरकार पारां ASI लियाकत महर जी फरियाद ते गिरफ़्तार 5 जवाबदारनि ऐं 1 फरार थियल जवाबदार ते जुआ एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि लुंड बाज़ार भरिसां ॻुझे इतला ते जुआ जे अॾे ते कार्रवाई कई वई, जंहिं दौरान 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त 1 जवाबदार रज़ा मोहम्मद मलिक फरार थियण में कामयाब थी वियो। पुलिस मूजिबि ॼाणायल जवाबदार मथां जुआ एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।